नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सूबाई वज़ीर सईद गनी चयो त मुतहदा कराची शहर के ॿेहर रत में वहंजण चाहे थी। मुतहदा जी नफ़रत अंगेज़ मुहिम जी सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कयां थो। ही शहर उर्दू ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़नि जो गॾियल शहर आहे। कराची में साफ़िन सां ॻाल्हियूं कंदे सूबाई वज़ीर चयो त कराची जी वारस सॾाईंदड़ MQM खे गैस ऐं तेल जा अघ वधण ते ख़ामोश आहे। मुतहदा जॾहिं पीपल्स पार्टी जी इत्तेहादी हुई त तेल जा अघ वधण ते 4 भेरा इत्तेहाद ख़त्म करण जो चिता ॾिनो हो, पर हिन भेरे रुगो वफ़ाक़ में मज़ो वठी रहिया आहिनि ऐं कुझु बि नथा पुछनि। हिन चयो त MQM हिकु दफ़ो ॿीहर कराची खे नफ़रत ऐं लासानी जी सियासत ॾांहुं धिकण जी कोशिश करे रही है। वफ़ाक़ सरकार अवाम खे आबगाद करण ते मजबूर करे छॾियो, पर हुन जे ख़िलाफ़ बुड़क बि नथा कुछनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।